बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9-10 की आसान सिंधी में सबक 11 यानी 11वां सबक अजरक के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे। तो शुरू करते हैं। अजरक सिंध जी सकाफ़त जी सुञाण ऐं सूखड़ी आहे। आसारनि ऐं उहुजाणनि मां मालूम थिए थो त सिंध में अजरक जी तैयारी ऐं इस्तेमालु क़दीम ज़माने खां हलंदो अचे। मुंहिंजे दड़े मां पिरोहत जी जेका मूर्ति मिली आहे उन्हे खे हिकु चादर ओढ़ियल आहे। इन्ही चादर ओढ़ण जो ढंग ऐं डिज़ाइन बि हाणोकी ककर वारे अजरक सां मिलंदड़ आहे। अब इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। अजरक सिंध जी सकाफ़त जी सुञाण ऐं सूखड़ी आहे, यानी अजरक सिंध की सकाफ़त की पहचान और सौगात है। आसारन ऐं उहुजाणन मां मालूम थे तो, यानी आसारों और शवाहिद से मालूम होता है कि सिंध में अजरक जी तैयारी ऐं इस्तेमाल क़दीम ज़माने खां हलंदो अचे, यानी सिंध में अजरक की तैयारी और इस्तेमाल पुराने ज़माने से चला आ रहा है। मुंहिंजे दड़े मां पिरोहत जी जेका मूर्ति मिली आहे, यानी मुंहिंजे दड़ों से मजहबी पेशवा की जो मूर्ति मिली है उन्हें खे हिक चादर ओढ़ियल आहे, यानी उसको एक चादर उड़ाई हुई है। इन्हीं चादर ओढ़ण जो ढंग ऐं डिज़ाइन बि हाणोकी ककर वारे अजरक सां मिलंदड़ आहे, यानी इस चादर के ओढ़ने का अंदाज़ और डिज़ाइन भी मौजूदा बादल वाले अजरक से मिलता है। अरबन अजरक खे अजरक जे नाले सां सॾियो आहे। अजरक जी माना आहे नीरो रंग। अजरक जे तर में नीरो रंग ज़्यादा इस्तेमालु थींदो आहे। इहो बि चयो वञे थो त ॿिन्ही जहाननि जा सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका चादर ओढ़ींदा हुआ उहा अजरक हुई। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। अरबन अजरक खे अजरक जे नाले सां सॾियो आहे, यानी अरबों ने अजरक को अजरक के नाम से पुकारा है। अजरक जी माना आहे नीरो रंग, यानी अजरक के माना है नीला रंग। अजरक जे तर में नीरो रंग ज़्यादा इस्तेमालु थींदो आहे, यानी अजरक की सतह में नीला रंग ज़्यादा इस्तेमालु होता है। इहो बि चयो वञे थो त ॿिन्ही जहाननि जा सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका चादर ओढ़ींदा हुआ उहा अजरक हुई, यानी ये भी कहा जाता है कि दोनों जहानों के सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चादर ओढ़ते थे वो अजरक थी। अजरक जी तैयारी ऐं छुराई सिंध जो ख़ासि हुनर आहे। इन जी तैयारी में वॾी मेहनत ऐं महारत जी ज़रूरत आहे। इन जो अंदाज़ो इन्ही मां लॻाए सघिजे थो त अजरक 14 मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे मुकमल थिए थी। अजरक जे छुर जा वरी 5 मरहला आहिनि। हर एक मरहले में मुख़्तलिफ़ पोर या ठप्पा लॻंदा आहिनि ऐं अजरक जे मुकमल थियण ताईं अटकल 2500 भेरा पोर लॻनि था। इन्ही खां सवाइ अजरक जी तैयारी में अटकल 16 मसाला इस्तेमाल थियनि था। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। अजरक जी तैयारी ऐं छुराई सिंध जो ख़ासि हुनर आहे, यानी अजरक की तैयारी और छपाई सिंध का ख़ासि हुनर है। इन जी तैयारी में वॾी मेहनत ऐं महारत जी ज़रूरत आहे, यानी इसकी तैयारी में बड़ी मेहनत और महारत की ज़रूरत होती है। इन जो अंदाज़ो इन्हें मां लॻाए सघिजे थो त अजरक 14 मुख़्तलिफ़ मरहलन मां गुज़रे मुकम्मल थिए थी, यानी इसका अंदाज़ा इससे लगाया जा सकता है कि अजरक 14 मुख़्तलिफ़ मरहलों में से गुज़र कर मुकम्मल होती है। अजरक जे छुर जा वरी 5 मरहला आहिनि, यानी अजरक की छपाई के 5 मराहिल हैं। हर एक मरहले में मुख़्तलिफ़ पोर या ठप्पा लॻंदा आहिनि
ऐं अजरक जे मुकम्मल थियण ताईं अटकल 2500 भेरा पोर लगन था, यानी हर एक मरहले में मुख्तलिफ ठप्पे लगते हैं। अजरक के मुकम्मल होने तक तकरीबन 2500 मरतबा ठप्पे लगते हैं। इन्हीं का सिवाय अजरक जी तैयारी में अटकल 16 मसाला इस्तेमाल थियन था, यानी इसके अलावा अजरक की तैयारी में तकरीबन 16 मसाले इस्तेमाल होते हैं। डिज़ाइन ऐं रंग जे लिहाज खां अजरक जा क़िस्म 10 खां मथे आहिनि ऐं इन्हनि जा नाला बि अलॻि अलॻि आहिनि। अजरक घणो करे लाड़ वारनि शहरनि में ठहे थी, जहिड़ोक नसरपुर, टंडो मोहम्मद ख़ान, खैबर, सेखाट, मटियारी, हाला, भिड़शाह, मातली। उत्तर वारे हिस्से में सखर में अजरक ठहे थी। अॻे ठिक्कर में मांझंद में बि अजरक ठहंदी हुई, पर इहे मरकज़ कॾो को बंद थी विया आहिनि। इस पैराग्राफ का भी अब तर्जमा कर लेते हैं। डिज़ाइन ऐं रंग जे लिहाज खां अजरक जा क़िस्म 10 खां मथे आहिनि ऐं इन्हनि जा नाला बि अलॻि अलॻि आहिनि, यानी डिज़ाइन और रंग के लिहाज से अजरक की किस्म 10 से ज़्यादा हैं और इनके नाम भी अलग अलग हैं। अजरक घणो करे लाड़ वारन शहरन में ठहे थी, यानी अजरक ज़्यादातर सिंध के जुनूबी शहरों में बनती है, जहिड़ोक नसरपुर, टंडो मोहम्मद ख़ान, खैबर, सेखाट, मटियारी, हाला, भिड़शाह, मातली। उत्तर वाले हिस्से में सखर में अजरक ठही थी, यानी जैसा कि नसरपुर, टंडो मोहम्मद ख़ान, खैबर, सेखाट, मटियारी, हाला, भिड़शाह, मातली। शुमाली हिस्से सखर में अजरक बनती है। ठिक्कड़ में मांझंद में बि अजरक ठहंदी हुई, पर इहे मरकज़ कॾो को बंद थी विया आहिनि, यानी पहले ठिक्कड़ और मांझंद में भी अजरक बनती थी, लेकिन ये मरकज़ कब के बंद हो चुके हैं। रंगन जे लिहाज खां अजरक जा घणो करे 4 रंग थींदा आहिनि: अछो, कारो, ॻाढ़ो ऐं नीरो। ॻाढ़ो रंग कॾहिं हल्को हूंदो आहे, कॾहिं ॻोढ़ो त कॾहिं वरी ॻाढ़ो नासी थी वेंदो आहे। अजरक जी ज़मीन या तर जो रंग ॻाढ़ो या नीरो हूंदो आहे। लेका ऐं चिट कारा हूंदा आहिनि त फुलड़ियूं वरी अछियूं हूंदियूं आहिनि। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। रंगन जे लिहाज खां अजरक जा घणो करे 4 रंग थींदा आहिनि: अछो, कारो, ॻाढ़ो ऐं नीरो। यानी रंगों के लिहाज से अजरक के ज़्यादातर 4 रंग होते हैं: सफ़ेद, काला, सुर्ख और नीला। ॻाढ़ो रंग कॾहिं हल्को हूंदो आहे, यानी सुर्ख रंग कभी हल्का होता है, कॾहिं ॻोढ़ो तो कॾहिं वरी ॻाढ़ो नासी थी वेंदो आहे, यानी कभी गहरा तो कभी सुर्खी माइल ब्राउन हो जाता है। अजरक जी ज़मीन या तर जो रंग ॻाढ़ो या नीरो हूंदो आहे, यानी अजरक की सतह का रंग सुर्ख या नीला होता है। लेका ऐं चिट कारा हूंदा आहिनि त फुलड़ियूं वरी अछियूं हूंदियूं आहिनि, यानी नक्शो निगार काले होते हैं तो बनकियाँ यानी छोटे छोटे फूल जो होते हैं वो कभी सफ़ेद होते हैं। अजरक लाइ हिरक या पापलीन जो कपड़ो इस्तेमाल थींदो आहे। मौजूदा दौर में अजरक मां टायूं, शर्टूं, स्कर्ट, पड़ा, ज़नाना चोला ऐं सलवारूं बि ठाहियूं वञनि थियूं। इन्ही खां सवाइ दरियुनि ऐं दरियुनि जा पर्दा, किशन कवर, मेज़ पोश बि अजरक मां ठाहिजनि था। अजरक जी मक़बूलियत जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त कपिड़े जे कारख़ाननि में बि अजरक जे डिज़ाइन ते पूरा ताकिया तैयार कया वञनि था। इन्हनि में रेशमी ऐं सनो कपिड़ो बि अची वञे थो, पर जेका सोह असली अजरक में आहे उहा नकली अजरक में किथे। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। अजरक लाइ हिरक या पापलीन जो कपड़ो इस्तेमाल थींदो आहे, यानी अजरक के लिए लट्ठे या पापलीन का कपड़ा इस्तेमाल होता है।
मौजूदा दौर में अजरक मां टायूं, शर्टूं, स्कर्ट, पड़ा, ज़नाना चोला ऐं सलवारूं बि ठाहियूं वञनि थियूं। यानी मौजूदा दौर में अजरक से टाइयाँ, शर्ट्स, स्कर्ट, गरारे, औरतों के कुर्ते और शलवारें भी बनाई जाती हैं। इन्हीं का सिवाय दरन ऐं दरियन जा पर्दा, किशन कवर, मेज़ पोश बि अजरक मां ठाहिजनि था। यानी इसके अलावा दरवाज़े और खिड़कियों के पर्दे, किशन कवर, मेज़ पोश भी अजरक से बनाए जाते हैं। अजरक जी मक़बूलियत जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त कपिड़े जे कारख़ाननि में बि अजरक जे डिज़ाइन ते पूरा ताक़िया तैयार कया वञनि था। यानी अजरक की मक़बूलियत का अंदाज़ा इससे भी लगाया जा सकता है कि कपड़े के कारख़ानों में मुख्तलिफ़ डिज़ाइन के पूरे थान वग़ैरह तैयार किए जाते हैं। इन्हनि में रेशमी ऐं सन्हो कपिड़ो बि अची वञे थो। यानी इसमें रेशमी और बारीक कपड़ा भी आ जाता है। पर जेका सोह असली अजरक में आहे उहा नकली अजरक में किथे। यानी लेकिन जो ख़ूबसूरती असली अजरक में है वो नकली अजरक में कहाँ। अजरक नंढा तोड़े वॾा औरतन तोड़े मर्द पहिरियनि था। अजरक हर मौसम में पहिरी सघिजे थी। इहा ओहारे में थधी ऐं सियारे में गरम महसूस थींदी आहे। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। अजरक नंढा तोड़े वॾा औरतन तोड़े मर्द पहिरियन था। यानी अजरक छोटे और बड़े, औरतें और मर्द सब पहनते हैं। अजरक हर मौसम में पहिरी सघिजे थी। यानी अजरक हर मौसम में पहनी जा सकती है। इहा ओहारे में थधी ऐं सियारे में गरम महसूस थींदी आहे। यानी ये गर्मियों में ठंडी और सर्दियों में गरम महसूस होती है। अजरक सिंध जी सकाफ़त जी हिक अहम अलामत आहे। अजरक जीअं मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थी, ईअं ई ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि में अजरक जो इस्तेमालु थिए थो। आम ज़िंदगी में त अजरक जो इस्तेमालु आहे ई आहे, पर ख़ासि मौक़नि ते पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत जो सुहिणी में सुहिणो इज़हार अजरक खां वधीक ॿियो को बि कोन्हे। जेकॾहिं कंहिं महिमान खे मान ॾियणो हूंदो आहे त इन खे अजरक ओढ़ाई वेंदी आहे। असांजी ज़िंदगी में अजरक जे अमल दख़ल जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त पंहिंजे प्यारे दोस्त या अज़ीज़ जे मरण खां पोइ इन जी मैयत ते बि अजरक वधी वेंदी आहे। अब इस पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं। अजरक सिंध जी सकाफ़त जी हिक अहम अलामत आहे। यानी अजरक सिंध की सकाफ़त की एक अहम अलामत है। अजरक जीअं मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थी, ईअं ई ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि में अजरक जो इस्तेमालु थिए थो। यानी अजरक जिस तरह मुख़्तलिफ़ मराहिल से गुज़रती है, बिल्कुल इसी तरह ज़िंदगी के मुख़्तलिफ़ मराहिल में अजरक का इस्तेमाल होता है। आम ज़िंदगी में तो अजरक जो इस्तेमाल आहे ही आहे। यानी आम ज़िंदगी में तो अजरक का इस्तेमाल है ही है, पर ख़ासि मौक़नि ते पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत जो सुहिणी में सुहिणो इज़हार अजरक खां वधीक ॿियो को बि कोन्हे। यानी लेकिन ख़ास मौक़े पर अपनी मोहब्बत और अक़ीदत का खूबसूरत से खूबसूरत इजहार अजरक से बढ़कर और नहीं। जेकॾहिं कंहिं मेहमान के मान ॾियणो हूंदो आहे, यानी अगर किसी मेहमान को इज़्ज़त देनी होती है तो उनके अजरक उड़ाई वेंदी आहे, तो उसको अजरक पहनाई जाती है। असांजी ज़िंदगी में अजरक जे अमल दख़ल जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो त पंहिंजे प्यारे दोस्त या अज़ीज़ जे मरण खां पोइ इन जी मैयत ते बि अजरक वधी वेंदी आहे। यानी हमारी ज़िंदगी में अजरक के अमल दख़ल का अंदाज़ा इससे भी लगाया जा सकता है कि अपने प्यारे दोस्त या अज़ीज़ के मरने के बाद उसकी मैयत पर भी अजरक डाली जाती है। अजरक न रुगो सिंध ऐं पाकिस्तान में मक़बूल आहे, बल्कि इन जी मक़बूलियत सिंध ऐं पाकिस्तान जूं सरहदूं ठप्पे ॾेसावर में बि पहुची चुकी आहे। ॾेसावर जे दोस्तनि खे ॾियण लाइ अजरक खां वधीक बहितर ॿी का बि सूखड़ी ना आहे। अब इस लास्ट पैराग्राफ का भी तर्जमा कर लेते हैं।
अजरक न रुगो सिंध ऐं पाकिस्तान में मकबूल आहे, यानी अजरक न सिर्फ सिंध और पाकिस्तान में मकबूल है बल्कि इन जी मकबूलियत सिंध ऐं पाकिस्तान जूं सरहदूं ठप्पे डिसावर में भी पहुंची चुकी आहे, यानी बल्कि इसकी मकबूलियत सिंध और पाकिस्तान की सरहदें पार करके गैर ममालिक में भी पहुंच चुकी है। डिसावर जे दोस्तन के ॾियण लाइ अजरक खां वधीक बेहतर ॿी का बि सूखड़ी न आहे, यानी गैर मुल्की दोस्तों को देने के लिए अजरक से बढ़कर बेहतर कोई और दूसरा तोहफ़ा नहीं है। अजरक के बारे में ये पूरा सबक डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी ने लिखा है। इस सबक में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या किसी लफ्ज़ का तलफ़ुज़ करना ना आ रहा हो या किसी लफ्ज़ का या जुमले का तर्जमा करना ना आ रहा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। और आप लोगों से गुजारिश है कि मेरी इन वीडियोस को 9-10 के क्लास के बच्चों तक लाजमी पहुंचाई जाएं ताकि उनको सिंधी पढ़ने में जो मुश्किलात और दुश्वारियां पेश आती हैं वो इन वीडियोस के ज़रिए हल हो सकें। आप मेरी इन वीडियोस को देखते हैं, आपके देखने, सुनने और समझने का बहुत बहुत शुक्रिया।